मीरपुर खास में IBA मास्तरन ऐं मास्तराणियुनि पारां एहतजाज करे 11 महीननि खां रहियल पगारूं जारी करण जो मुतालबो कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे अज़हर अली चढ़र। जी अज़हर, आगाह कजो। जी बिल्कुल, हिन वक्त मौजूद आहियां मीरपुर खास जी डिप्टी कमिश्नर ऑफिस में कायम ट्रेज़री ऑफिस जेका डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस मीरपुर खास है, उते जो है तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ताज़ो ई जेको IBA पास उस्तादनि जिन जूं गुज़िरियल 11 महीननि खां पगारूं न थी सघियूं आहिनि, उन खिलाफ़ अॼु जेको आहे ट्रेज़री ऑफिस मीरपुर खास आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। सभनि जी तादाद में उस्ताद तोड़े उस्तादाणियूं जेके आहिनि उहे हिते एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली जी सूरत में पहुतियूं आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उनजो इहो ई चवणु आहे त गुज़िरियल 11 महीननि खां असां मीरपुर खास ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि में मुख़्तलिफ़ ॾूरान इलाइक़नि में असां जेको पंहिंजी ड्यूटियूं ॾेई रहिया आहियूं, पर गुज़िरियल 11 महीननि खां असांजी जेके आहिनि उहे पगारूं जेके आहिनि उहे जारी न आहिनि थी सघियूं, जॾहिं त गुज़िरियल जेका मर्दमशुमारी आहे उन में बि उन्हनि जेको आहे बहितर नमूने पंहिंजा फ़राइज़ अंजाम ॾिना आहिनि सेंसिस में, पर हिन वक़्त ताईं संदुनि 11 महीननि जूं जेके पगारूं आहिनि उहे जारी न थियूं आहिनि। हुननि जो इहो चवणु आहे त 900 खां मथे जेके IDU आहिनि उहे हिन वक़्त ताईं बंदि पियल आहिनि ऐं हुननि जो इहो चवणु आहे त ट्रेज़री इंतिज़ामिया पारां ॻरी जेका रुश्वत आहे उहा तलब कई पई वञे। उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त असांजो तव्हांजूं पगारूं तेसि ताईं या IDU जेके तेसि ताईं ओपन न थींदियूं जेसि ताईं असांखे जेको आहे उहो परसेंटेज सूरत में जेका रुश्वत आहे उहा न मिलंदी। इन ख़िलाफ़ु अॼु जेको आहे हुननि पेटे अलिफ़ जे अॻुवान पिणु ट्रेज़री जे माण्हुनि सां मुलाक़ातूं कयूं उस्तादनि सां गॾिजी, उन्हनि जी बि जेको पाण में छिकताड़ थी ऐं उन्हनि इहो इल्ज़ाम हयो आहे उस्तादनि त असां ते जेको आहे ट्रेज़री इंतिज़ामिया पारां जेका वॾी जेको उस्तादनि सां बदतमीज़ी कई वई आहे, उन ख़िलाफ़ु अॼु इन्हनि एहतजाजी मुज़ाहिरो करे जेको इहो मुतालबो कयो आहे एजुकेशन सेक्रेटरी मिनिस्टर तोड़े वज़ीर आला खां ऐं तमामु आला अख़्तियारनि खां त हुननि जूं जेके पगारूं आहिनि उहे जारी करे उस्तादनि अंदरि जेका पैदा थियल बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे।